अस्सलामुअलैकुम। हिन वक्त ॾींहं जा 13 तबला 15 पकवाज़ ऐं 16 सुनंदा वॼी रहिया आहिनि। करे ख़बरूं ॿुधो न ॿुधो ऐं ज़रूरु ॿुधाईंदसि। अॼु 4 शाइर वांदकाई जो फ़ाइदो वठी दिलावर जे दुकान तां सभु पाटा खणी विया आहिनि। इतला आहिनि त लॉकडाउन जे करे घरनि में पियल सभु पना कारा करे छॾिया अथनि। हाणे उहे पाठनि ते शाइरी लिखंदा। अॼु 13 तबलीगी करोना खणी अव्हांजे शहर पहुता आहिनि। एहतियात करियो। माण्हुनि खे गुज़ारिश आहे त उन्हनि खे चवनि असां वटि शाह सचल सामी जा किताब आहिनि। उन करे पंहिंजनि किताबनि सां गॾु सिंध छॾे कंहिं जंगल में वञी तबलीग कनि, छो त लॉकडाउन जो फ़ाइदो वठी गिदड़ ग़रीबनि जे सीधे चोराइण जी तयारी में आहिनि। अॼु कूड़ी कोरट में 7 साह थियनि दाईंदे चयो त चोर हाणे चङा न आहिनि रहिया। चोरी मां असांजो हिसो असांखे नथा ॾियनि। अॼु पुलिस थाणे ते यूसी चेयरमैन ते करप्शन जो केस दाख़िल थियो। पुलिस FIR कटे जांच ते सुती पई आहे। ॿी ख़बर त 400 चश्मा ठाराए मिड़नी मास्तरनि खे ॾिना वञनि, जिन खे पगार मिलण खां पोइ को बि ग़रीब ॾिसण में नथो अचे। चवनि था त सिंध में को बि ग़रीब नाहे रहियो। अॼु अवाम एहतजाज कंदे ॿुधायो त चंड ॾिसण वारी दूरबीनी अवाम खे ॾिनी वञे, जीअं हू पंहिंजे इलाइक़े जे MPA MNA खे ॻोल्हे सघनि। दूरबीनी अवाम खे न ॾिनी वई त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रांदियूं। क्रिकेट जी हुकूमत अचण ऐं उन जी कारकर्दगी खे ॾिसंदे उहो फ़ैसिलो कयो वियो आहे त क्रिकेट जूं ख़बरूं पढ़ण में शर्म थो अचे। उन करे क्रिकेट हुकूमत खे बि शर्म जो रस्तो अख़्तियार करणु खपे, या रेल हेठां ॾींदड़ वज़ीर वटां सबक़ सिखणु। मौसम। ईंदड़ कुझु ॾींहंनि में करोना जा ककर छायल रहंदा। उन करे घरनि मां ॿाहिरि निकिरणु न घुरिजे। किथे अगरि मुअल घुटो जहिड़ो ॾिसण में अचे उन घुटे खे घुटो ॾींदा मोकिलाणी था वठूं। हाज़ुर थींदासीं हिकु ब्रेक बाद। तेसीं ताईं मुड़ुसनि खे गुज़ारिश आहे त ज़ालनि सां ठणो बणो न कनि। धक रहमानी धक शैतानी हूंदो आहे।